और मौजूद मेहमानन के अवार्ड भी पेश करेगा गुजारिश मतलब इंजीनियर जावेद साहब के जिनका सदर है आर्टिकल में पहुंचे हैं मजीद खान साहब के अवार्ड पेश करें मजीद खान साहब मजीद खान की गुजारिश है तुम मजे से जो अवार्ड सुन करें मोहतरम मजीद खान साहब जो अवार्ड है इसको रिसीव करो मोहतरम जावेद अहमद शेख साहब का उस्ताद इमदाद हैदरी की गुजारिश है तो हम मदद से आई पंहिंजो अवार्ड वसूल करे मोहतरम जावेद अहमद शेख साहब का सपोर्ट को ये सपोर्ट कर नामे आर्टिस्ट उस्ताद अकबर बलोच साहब जो अवार्ड आए असां गुजारिश कंदा से ड्रामा चेयरमैन मोहतरम सरवर सालिम साहब के तवज्जो में उस्ताद अकबर जो अवार्ड वसूल मोहतरम मुख्तार अली मुगीज साहब जो अवार्ड आए सनाला चांडी साहब को गुजारिश है तो मोचन मोहतरम मुख्तार अली मुगीज साहब जो अवार्ड राजा कलोड़ी साहब को गुजारिश है राजा रिसीव कर नामे आर्टिस्ट मोहतरम मुख्तार अहमद पठान जो अवार्ड है किस गुजारिश है तो मोचन ऐसी बंदे अवार्ड वसूल कर मुख्तार अहमद पठान साहब नामे आर्टिस्ट मोहतरम रियाज सिंधी साहब जो अवार्ड है जिको रियाज सुमर साहब रियाज मैसर साहब की गुजारिश है तो मोचन रियाज सिंधी जो अवार्ड वसूल रियाज मैसर की गुजारिश है तो मुझे स्टेज पे मोहतरम नसरत अली आगनी साहब जो अवार्ड नसरत आगनी साहब पाण आयल आहे पंहिंजो अवार्ड वसूल कंदो इस गुजारिश है तो मुझे स्टेज मोहतरम निसार अहमद केर साहब जो पाण आर्टिस्ट हैं जो अवार्ड है इस गुजारिश है तो मुझे स्टेज पे पंहिंजो अवार्ड वसूल कंदो मोहतरम रिजवान गुल साहब जो अवार्ड है बरकत गार की गुजारिश कंदस तो रिजवान गुल साहब जो अवार्ड वसूल करे रिजवान साहब ने पहुंचाए मोहतरम हनीफ साहब जो अवार्ड है अयाज भी रबड़े की गुजारिश है कि साहब भी होता है जे हनीफ साहब जो अवार्ड वसूल करे अयाज भी रबड़े साहब जुल्फकार घाट साहब जो अवार्ड है जो पुट है नंढो सागर घाट केस गुजारिश है कि जुल्फकार अली घाट साहब जो अवार्ड वसूल करे मोहतरम अब्दुल कौर साहब के गुजारिश है तो वचन नहीं कुछ अवार्ड साईं पांजे असा साईं जी ॾींदासीं मोहतरम सत्तार कौर साहब की गुजारिश है तो वचन सामू स्टेज ते मोहतरम अब्दुल रहमान नासिर साहब जो अवार्ड है रियाज मैसर की गुजारिश है तो मते अचन नामे अब्दुल रहमान नासिर साहब जो अवार्ड असन सेक्रेटरी साहब को वसूल कर रियाज सिंधी साहब जो अवार्ड में गुजारिश कंदासीं रियाज मैसर के अब्दुल सत्तार बाबर साहब का
वसूल कन न्यास सिंधी साहब अली खान शेख की गुजारिश है तो मुझे चाहिए अली बख्श बुरई साहब जो अवार्ड सेक्रेटरी साहब अब्दुल सत्तार कौर साहब का वसूल करें। मोहम्मद खान बहुत बड़ा आज मोहम्मद एक बार बस बदर खान की गुजारिश है तो मुझे स्टेज पे चाहिए मोहतरम उस्ताद मोहम्मद अयूब साहब जो अवार्ड वसूल करे मोहतरम सेक्रेटरी अब्दुल सत्तार कौर साहब। गुजारिश कर दोस्तों मुख्तसर पंजाब विचार पेश करा चाहिए कुर्बान अली शेख साहब जो वाले साहब जो बिया भी प्रोग्राम रखेला है मोहतरम अयासुल साहब जो वाले साहब ये प्रोग्राम वाले तो भी 8% रखने में सबका पहले हम गुजारिश कर मोहतरम जमीर मदारी साहब के तो वो जे पंजाब मुख्तसर कुर्बान अली शेख साहब का पेश करेगा जमीर मदारी साहब। या तेरी गाला छे चंगी धारी दा मुतनी गरीब दिवाला नंदो हुजे गुलो हुजे शानदार दिसण सां कांडार जे पांजो वार वार मोला पांजे गंज मां जो हिक सोने जो सवारा टूंडे टूंडे यार कंदा तेरी तेरी गाला छे चंगी धारी दा मुतनी गरीब दिवाला। दोस्तों जीअं त असां हिकु नंढा मेंबर आहियूं हिनजा उन खां पोइ असांखे अफ़सोस दुख इहो थियो थो वञे त असांजा उहिदेदार असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। असांजो फर्ज़ु आहे उन्हनि जी इज़त पंहिंजो पंहिंजे सां वेहूं सोचे थो त हिननि जी घुर आहे जे असां जावेद साहब सां था वेहूं त उहो दोस्त असांखे भरका कंदा बचायूं असांजो हक़ु आहे त असां सभिनी वटि वेही सघूं था। टके जी ॻाल्हि ते मूंसां टके जी ॻाल्हि ते मूंसां संगत ठाऊं में टीके में यार पइजी आहे। कुर्बान साहब के तक मुबारक हिन रियान जो हेॾा दोस्त हिन घटना आख़िर में ही शेर ते मां पंहिंजी जाइ वठंदुमि। टके जा माण्हू लखनि जा माण्हू टके चरिया बि थी विया असां लाइ आख़िर में ही शेर ते मां पंहिंजी जाइ वठंदुमि। हाँ शेर आखिरी फनकारन सां उचाइण चङी ॻाल्हि नाहे असीं आहियूं नागकारा वॾे ज़हर वारा असां सां उचाइण चङी ॻाल्हि नाहे। ऐं हाणे मुख़्तसर ख़िताब लाइ आऊं अयान बि गॾे गुज़ारिश कंदुसि फतेह अचनि ऐं मुख़्तसर वीचार अयान बि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम काबिल स्टेज ते वेठल मुंगा दोस्त सभ खां पहिरियां त मां कुर्बान शेख साहब जिन खे मुबारकबाद थो ॾियां त हुनजी घणी ख़िदमतुनि जे एवज़ आत्मसला पाकिस्तान लाकाणी जे ताबनि सां रियान कढी वई आहे। हक़ीक़त में ईअं आहे त हिननि दोस्तनि जी का धका जंहिंजी बि रियान कंदा आहिनि त हाथ पवंदो आहे ऐं सभु दोस्त बरक़रार था मोहबत था कनि। काफ़ी दोस्त आया ऐं कुर्बान सां मोहबत था कनि। मदारीअ जे शहरनि में
बड़ी गाड़ी हुई पर अलाए कदम में जो चाहे थी हम या सब जगह गाड़ी दे दी थी टाइम में थी थोड़ी दूर हुई मैं मेरी गाड़ी आए तो कोई भी खराब ना है कुछ गाड़ियों में जेकर आप दूसरा पाकिस्तान लाकानी जी सूबेदारन भी खराब पिया भी होया या रजिस्टर मुहिम की माता साहब को प्रोग्राम ते कटी कटी गनी गदवाइन के बना लाइन में बिठा ॾाढा सुना पे बड़ी चीज़ सदका हुई सब सुना पर सफ़ा एॾी लाइन ज़बरदस्त बि लॻी ऐं चई पिया त उन्ही असांजा दोस्त हिक ॿिए सां गॾी गॾु नंढड़नि ॻाल्हियुनि ते पिटाइण सुठी ॻाल्हि न आहे ऐं पाण में ठही वञनि पाण में भाको पाइनि हिन प्रोग्राम जे ज़रिए मां विशेष इहो बि ॾियां थो पाठोसरा पाकिस्तान लाकानी रोज़ेदारनि खे त महिरबानी करे जेकॾहिं सॼियूं खुलियूं रजिस्ट्रियूं आहिनि त पाण खे भाव संगी उहे ख़तमु करे बस भाकर पाए इन हरियाण जो तोहफ़ो का असांखे ॿियो कुझु बि मिलियो बसि तव्हां पाण में ॿाहिरि हली वञो वरी पियो बड़ी मेहरबानी आयास तव्हांखे ख़बर हूंदी त असांजा इख़्तिलाफ़ ख़तमु थी चुका आहिनि ऐं सभु पाण में गॾु वेठा रसूल ते सुबुह जा ॻाल्हि सां ऐं हाणे नामियाल शाइर राइटर मोहतरम जमील जागरेन साहब जी गुज़ारिश आहे त हुन ते स्टेज ते ऐं वॾे सुठे वफ़ा जा बण वठिजी विया रही काई शाम नाहे जे शाम हेॾा पटीटा साईं दोस्तो अॼु असांजी इंतहा ख़ुशी थी हे दोस्तनि जो प्यार ॾिसी ऐं पंहिंजे हक़ जी अदायगी ॾिसी हाणे महसूसु कयूं त मेहनत करण जो क़दुरु आहे कुर्बान शेख साहब खे मुबारक ॾियां कुर्बान शेख इंतहा महिनती माण्हू आहे ऐं मुंहिंजी डायरेक्शन में कमु करे चुको आहे ऐं हिकिड़ो वफ़ादार क़िस्म जो जैसा कि नींव गॾींदो आहे मां कॾहिं बि नींव थोरी देरि न ॾिठो आहे निभाए न ॾिठो आहे ऐं मुंहिंजी काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी मां मुख़्तलिफ़ तबियत जो मालिक आहियां ॿ शख़्स आहिनि जंहिंमें मुंहिंजी चीज वातो न कढी सभ खां पहिरीं शख़्स आहे ज़मीर हुसैन मदारी ऐं ॿियो शख़्स आहे कुर्बान शेख ऐं मतिलबु मां इंतहा ख़ुशि आहियां जेके बि असांजे नमूने सोबत में रहिया आहिनि पोइ जो उन्हनि पेड़ न हटाया ऐं उन्हनि पंहिंजी महिनत करे ॾेखारी आहे जंहिंजो सबूत सभिनी जे साम्हूं आहे दोस्तो सच लुॾंदो ज़रूरु आहे उॾंदो न आहे जंहिंजी साबिती तव्हां सभु ॾिसो था पिया तव्हां कुर्बान शेख वांगुरु थी वेठो ऐं यकीन कयो मूंखे एतिरी बि ख़बर पई दाल कंपनी में काफ़ी दोस्त कामयाब आहिनि माना हिनजी कैटेगरी आहे हली पाण ॾींदो आहे कहिड़े बि क़िस्म जी दोस्त खे तकलीफ़ हूंदी आहे कुर्बान शेख खे ख़बर पवंदी आहे कुर्बान शेख पाण रुपा थींदो हाणे मां अंदाज़ हुयुमि त असांजी महिनत सजाई वई आहे दोस्तो हाणे मौज़ू पियो आहे इख़्तिलाफ़ जो हिकिड़ा दोस्त अचनि था त वरी अची था वञनि इहो त फनकार जी निशानी न आहे फनकार हिकिड़ो अमल जो सफ़ीर आहे हा फनकार कॾहिं बि नफ़रत न सोची आहे उहो हमेशह फनकार जो वॾे में वॾो थींदो आहे फनकार पंहिंजो सीनो ॾींदो आहे त मां जेके तव्हांजी गिरावट ख़तमु करण जे लाइ ऐं मुंहिंजी बेइज़ती करण खां ख़ुशि राखियो मुंहिंजी भली बेइज़ती कयो सम्झो सो सरदार साहब या जावेद शेख साहब इहे ॿई मूंखे हिक जेतिरा प्यारा आहिनि
में के किस्म में फर्क न करतो है यकीन जो ये कोई दरार नहीं है तो मुझे जख्म न दिया समझो ये तो मुझे जख्म दिया साहबदार असन है मुझे जो जरूरी है जे के तो सफान में फर्क उगलना उन्हें के सब भागल पाए समझो अरे कोई गाल में कार जो या किसान जना या विचार जे किस्म में दिया हदा के दोस्तों शक्ल पे तो जो कमाल हमने बुराई बिहारी बुद्धू है बुधा और तो एक टाइम पे हुए इंजन वक्त तमाम भगवान आखिर में शासन शेर वगैरह के मदन फेडरेशन पान में पशु पटियल मानना लीडर दोस्तों की गुजारिश है कि मुख्तसर नामे आओ नामे आर्टिस्ट या ड्रामा चेयरमैन मधुर माशिद गाय गुजारिश है तो बच्चे स्टेज पे चलें आई जी कुर्बान शेख अच्छी जे एकार मुंह सारी बेस्ट करी तेरे थने आंखें पड़ी हूं खुद विशाल आवाज साजन सब जमार हूं बोली से गुजार मुस्ताफा मासूम जो दोस्तन के इसे याद है कि वाकई भी जे की रहना साहिब रहन तो गलायो जे शख्सियत का तवाज रहन कया बजाय जो जे शख्सियत के गलाने तो 800 जे मस्कन के गलायो वो असा की करो दोस्त पाण में रोसामा थिंदा अलवर में ठई भी कोना ठई या सुठी गाला इन जो तमा उधर उधर पता थी सादर से ना गला निकालायो का कुर्बान है चलो कुर्बान ये शख्सियत के हवाले से कुर्बान एक तमाम बेहतरीन दोस्त था इज्जत करण वालो माण्हू आहे छो जॾहिं बि असां मिले विया आहियूं या हीअ असां ॻायो आहे हिन जी न्याज़ निबड़त इहा इन ॻाल्हि जो सबूत आहे त तव्हां सभ जी मौजूदगी इहा ज़ाहिर थी करे त हिन पंहिंजी बिरादरी में पंहिंजनि दोस्तनि में पंहिंजे आर्टिस्ट बिरादरी में इज़त कमाई ऐं इहा इज़त जेका आहे इहा सभ खां वधीक कीमती शइ जेको माण्हू वञी पेट भरी करे कमाए थो इंसान जो किरदार ऐं इख़लाक़ काउंट थींदो आहे हिन माण्हू में उहा शइ आहे जॾहिं बि आयो आहे इज़त और निबड़त सां कयो आहे भले असांखे केतिरा फली वञूं भले पोइ असां इलेक्शन जे हवाले सां विया हुआसीं पर हिन माण्हू सभु खे विहारे करे इज़त ॾिनी आहे ॿुधो आहे तो शख़्सी हवाले सां तमामु वॾो माण्हू आहे बाक़ी आर्ट जे हवाले सां हुनजी ख़िदमतूं जेके आहिनि उहे टेलीफिल्म जे हवाले सां हुजनि या मासी में हिते स्टेट ड्रामा में डायरेक्शन जे हवाले सां हुजनि या ॿिया काफ़ी जेके मुंहिंजी टेलीफिल्मूं ॾिठियूं आहिनि छो त सोशल मीडिया जो दौरु आहे जॾहिं एंड्रॉइड मोबाइल असांजे हथ में आहे त पोइ सभु दोस्तनि जूं के न के शयूं असांजे अखियुनि जो अचनि थियूं सो उहो हिन जो कमु बि तमामु घणो ॾिठो आहे कुर्बान जो मक़सदु इहो आहे त कुर्बान जुनूनी क़िस्म जो हिकिड़ो दोस्त आहे जेको पंहिंजे कम सां पंहिंजे फन सां पंहिंजे दोस्तनि सां रिश्तो करे अलाह साईं खे खोड़ सारी ख़ुशी नसीब करे ऐं मां कुर्बान खे मुबारक थो ॾियां अॼो की रियान ते मुंहिंजे खोड़ सारी मुबारक हुजनि ऐं ख़ुसूसन ख़ासि तौर ते जेके मुबारकबाद जे मुस्तहिक आहिनि उहे असांजे आर्ट काउंसिल पाकिस्तान लाडकान जी मौजूदा इंतज़ामिया जहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे दोस्तनि खे इज़त ॾियां वॾी महिरबानी बिल्कुल काफी दोस्तों के बाहर पूछने लगा यार कहां जे टेन्यूर में हर हफ्ते एक न दोस्तन जी रियान वाइन नहीं है तो मुझे यार घटना घट जगह ऐसा आप आपदा प्रोग्राम में भी करता सकूं तो दोस्तन के मान बख्शने लाए इज्जत बख्शने लाए रियान के जिंदगी को करने अदब की खिदमत आए हैं वो संकदा रहूंगा इंशाल्लाह हफ्ते भी करता रहूंगा सी हाने आप गुजारिश के नाम वाले फनकार रागी मोहतरम शहजाद मंजूर साहब के वचन कुर्बान के हवाले से हमारा मुख्तसर लफ्ज पेश शहजाद मंजूर अस्सलाम वालेकुम यार जे चौथा एक मिला जो पंखी भी देखा से लजी करा सा बहुत जो काम गौर करो या उस्ताद बुखारी का लफ्ज सुनत के अल्लाह के पेश कर दिए तमाम उनका दो चलो महबूब दोस्त है ऐसा तो कर शुक्र है तकलीफ है उसका तकरीबन 20 साल संग जो कुर्बान की सदाई सा हो रहा है शाम को जना बिस्मिल्लाह अज जी शाम तुझे नाम आऊं खुदा तुझे नाम शाम लगी छा चेट कती छा साल सदी छा मेरी तमाम
खेवड़ियों से की कारगिरी तो गहनों छेड़े वादी गाए खुशबू मेरे ही रह गए ही कटका तो ही कहना अज की ऐशा लिखा आशूर मिताई ला 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 ऐशा लिखा आशूर मिताई ऐशा लिखा नासूर मिताई गोरा गोरा दर्द धमाका हल्का हल्का जैसी ताई जीवत जारी आहे ही ऐलान बुखारी जैसी ताई जीवत जारी आहे ही ऐलान बुखारी जो भी लिखो मुँह जो भी लिखा प्यो कुकी कुकी पाकिस्तान के वाले से टोटी जो अपने दोस्त मोहतरम माशूक अली जदीद साहब मलाया नाटकों में उनके तरफा सभी दोस्तों के दावत आए टोटी पार्टी से शाम जो प्रोग्राम की तो उन्होंने सभी दोस्तों की सेटिंग गुजारिश असी सुरहान जा केसु सभा बनजी सवालों का असी सुरहान जा केसु सभा बनजी सवालों का कंदा शब्दन की कतरन के निगाहों से सलाम आयो न कंडन के तहकीकारियों न थूर असां रखूं जारी मगर गाबेल जा नौकर गुलाबन जा गुलाम ऐं हाणे नावेल आर्टिस्ट ऐं राइटर मोहतरम वज़ीर जमाली जी गुज़ारिश आहे त उहो मथे स्टेज ते अचे ऐं कुर्बान अली शेख जे हवाले सां पंहिंजा मुख़्तसर वीचार पेश करे वज़ीर अली जमाली साहब जे रोतो जो नाम बाज भी हो जाए मगा रियत मोई रियत पे पूछ पर पूछां कुजाड़ो कहां तो के बात होती स्टेज ते वेठल अज जो इन महफिल जो मोर कुर्बान शेख साहब ऐं असां जो इन आर्ट काउंसिल जो सदर जनाब जावेद शेख साहब साईं अब्दुल सत्तार ख़वार साहब ऐं ॿी जेका भी
संगत मथे बैठी है सब पीड़ा बैठन सब दोस्त अस्सलाम वालेकुम यार मदद अज जे जेकी ही रिहान रचाई हुई है अल्ताफ हुसैन चांडे साहब असां जे इदारे और काउंसिल जे तरफां कुर्बान शेख साहब जी वो लायक आहिनि जे रिहान जे तमाम सुठो हिकिड़ो आर्टिस्ट आहे सुठो शाइर आहे ऐं सुठो हिदायतकार आहे ही जेके भी प्रोग्राम थियनि था असां जे दोस्तनि खे जेको मान मिले थो उन जो हक़ आहे उन जा मुस्तहिक आहिनि ऐं सुठो क़दम आहिनि आर्टिस्ट लाट करण जो ख़ासि करे जीअं असांजे अब्दुल सत्तार फवाड़ साहब जन ऐं जेके भी संगत वेठी आहे आर्ट काउंसिल जी तरफां दोस्तनि खे मान ॾियनि था सुठो क़दम आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि सुठो अमल आहे ऐं मां आर्ट काउंसिल जेके भी असांजा उहिदेदार दोस्त आहिनि उन्हनि खे इहो बि अर्ज़ु कंदुसि त जेके असांजा दोस्त ही जान छॾे चुका आहिनि उहे बि असांजो हिसो आहिनि सुठा नाले वारा शाइर आहिनि अदीब आहिनि और असांजा अदाकार दोस्त आहिनि ॻाइणा आहिनि जेके बि आहिनि उन्हनि खे बि माना उन जी यादि में को प्रोग्राम करायो वञे त बहितर आहे सभिनी दोस्तनि जो थोरा थो महिरबानी वॾी महिरबानी ऐं असां वटि आग में मोहम्मद हसन जेतिरी नसरियाबाद खां दोस्त आया आहिनि नागर फनकार आहे गुज़ारिश आहे त हुनजो चाह आहे शौक़ु आहे त मां भले स्टेज ते ॻाल्हायां थी मोहम्मद हसन खे गुज़ारिश आहे त मुख़्तसर पंहिंजा वीचार पेश कयो साई सगाई करी मथे सिंध सुगार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे आर्ट काउंसिल पाकिस्तान लाड़कानो ये जो सत्ता है जो सदर है जावेद अली शेख साहब अब्दुल सत्तार बाबर साहब आई ही जे सां रियाल मल्हाई हुई आहे रचाई हुई प्रोग्राम आहे ही अदाकार आहे पर उन सां गॾोगॾु मुंहिंजो हिकिड़ो वॾो भाउ आहे अदा कुर्बान शेख साहब ऐं स्टेज ते ॿिया असांजा महिमान साहिबान जेके भई सभु वेठल आहिनि ऐं उन सां गॾु हेठि असांजा जेके दोस्त आहिनि अदाकार आहिनि फनकार आहिनि दोस्त आहिनि सभई पंहिंजो कीमती टाइम कढी करे प्रोग्राम में शरीक थिया ऐं उन प्रोग्राम जी अॻुवाणी दोस्त बि करे रहिया आहिनि मुंहिंजो मोहतरम जनाब अदा बरकत अली गाद साहब सभिनी दोस्तनि जूं कोशिशूं आहिनि बिल्कुलु अगरि जे ॾिठो वञे थो त जे ही मुख़्तसर प्रोग्राम दोस्तनि सां रियाणूं मचायूं वञनि थियूं उहो बि हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे इहो आउं सलाम पेश थो कयां आर्ट काउंसिल पाकिस्तान जे सॼे सथ के दोस्तनि खे जन ही प्रोग्राम करायो आहे ऐं कराईंदा हलनि पिया वारे सां वारे इहो त थींदो बिल्कुलु हिकु चकर में हिकिड़ो थींदो ॿिए चकर में ॿियो थींदो उन सां गॾोगॾु छो मुंहिंजी मनकार हित न ॿोली हो तखे लिको कील लतीफ़ चवे पारो चो बेपार थी सती बद संगरो बिल्त पुनर सी पार नेवायो नेर निहार तुमे देरो दोस्त जो मेहरबानियों मुश्ताक तुझो साहब जो प्यारो दोस्त मेहरबानी मोहतरम मोहम्मद हसन साहब तव्हांजी ऐं हाणे मुख़्तसर किताब लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम मुख़्तियार पठान साहब खे जेके पाण नामियल आर्टिस्ट आहिनि साईं गुज़ारिश आहे त मथे स्टेज ते अचनि ऐं पंहिंजो मुख़्तसर वीचार पेश कनि मुख़्तियार पठान साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू वतौफा या अलैहिस्सलाम वक्त जो हर मिनट आहे कीमती वक्त जो हर मिनट आहे कीमती वक्त कंहिंजो यादि न आहे दोस्तो जी जवान जेके वठी वापसि कजे वक्त कोई बार न आहे दोस्तो हाजी अली जवानी जेके शेर सां मथे स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूद मोहतरम साईं निज़ामुद्दीन
गाद साहब, साईं अब्दुल सत्तार कौर साहब, आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाडगांव सदर मोहतरम साईं जावेद अहमद शेख साहब, असांजो बेहतरीन दोस्त साईं मोनवर रिंद साहब, ऐं साईं पंजल सांगी साहब, ॿिया सॼा दोस्त, ऐं असांजो अनाउंसर मोहतरम साईं मुश्ताक अली दुल्लो साहब, ऐं ये पिंडार वेठल मुंहिंजा मौजूदीन दोस्त, आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाडगांव जी तरफ़ां मुख़्तलिफ़ दोस्तन के मुख़्तलिफ़ मक़ामात ते दोस्तन इज़्ज़तूं बख़्शियूं आहिनि ऐं हीउ सिलसिलो तमामु पुराणो आहे, पर गुज़िरियल ॾींहंनि खां वठी हीउ सिलसिलो जारी रसारी आहे। ॾाढी दिलि ख़ुशि थिए थी। इज़्ज़तदार दोस्त ई इज़्ज़तदार दोस्त खे इज़्ज़त ॾींदो आहे ऐं हिन में को शक न आहे त हिन इज़्ज़त में असांजी आर्ट काउंसिल जे दोस्तनि पाण निभायो आहे। ॾाढी ख़ुशी थी त मुंहिंजी साईं याकत शेख साहब सां साईं कुर्बान शेख साहब सां मुंहिंजी अॻ में वाबस्तगी न हुई। इन आर्ट काउंसिल में साईं सां वाबस्तगी थी थोरे टाइम में, पर पाण ॾाढो बहितरीन मिलनसार, ख़ुशि अख़लाक़ ऐं बहितरीन माण्हू आहे। अल्लाह तबारक ताला संदसि खे एॾियूं इज़तूं अॻिते बि अता करे ऐं इन्हनि सां गॾु मां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। मेहरबानी मोहतरम मुख्तार पठान साहब, मैं हाणे गुजारिश कंदुसि लाइब्रेरी चेयरमैन मोहतरम मोहम्मद फजल सांगी साहब खे तो वचन ऐं मां मुख़्तसर किताब पेश कयां। मां पंहिंजे प्यारे दोस्त ऐं पंहिंजो मुंहिंजो ॻोठाई टकाण त कुर्बान ऐं मुंहिंजो तक़रीबन ॻोठ हिकु ई आहे, बरताई आहे। विच में हिकिड़ो वाओ वांदो आहे, साओ आहे, उहो विच में आहे, परियां जो ॻोठ आहे, उहो मुंहिंजो ॻोठ आहे। त उन लाइ ख़्यालु आहे त माण्हू सभु न तोड़ा, पखी सभु न हंज, पर कंहिं कंहिं माण्हू मन में अचे कोई बहार। त कुर्बान साहब निहायत ई हिकिड़ो इंतहाई मेहनती कम वारो माण्हू ऐं आर्ट काउंसिल जो हिकिड़ो तमामु सुठो डायरेक्टर, एक्टर ऐं हुन पंहिंजी फील्ड में तमामु घणो नालो कमायो आहे। कुर्बान साहब शुरूआत में जॾहिं मेंबर थिए पियो त मां हुन टाइम में खज़ानची हुयुमि ऐं हीउ मूं वटि आयो हो ऐं पंहिंजी कहिड़ी फिल्म जी जेका कैसेट आहे उहा मूं वटि खणी आयो। मूंखे चई हे साईं मुंहिंजो प्रूफ आहे, हे मुंहिंजो सबूत आहे। मां चयो या मुंहिंजे मुंहिंजो इहो मूंखे ॾे मां या तुंहिंजी इज़त मूंखे ख़ुशी ॾींदी, छाकाणि त पोइ असां ॿई कोठाई आहियूं त इन हवाले सां मूंखे बि इहो फ़ख़्रु थींदो त तूं हेॾो बहितरीन कमु कयो आहे। ऐं उन सां गॾोगॾु ही सिर्फ़ु आर्टिस्ट डायरेक्टर न बल्कि हिकिड़ो वॾो महिनती इंसान आहे ऐं कॾहिं बि कंहिंजे अॻियां हिन हथ न टंगियो आहे। मूं हिनखे ॾिठो आहे त हीउ वीचारो मज़दूरी कंदो आहे ऐं हिकिड़े शेलर ते हीउ चौकीदार आहे। उहा हिनजे अज़मत खे सलाम आहे त पंहिंजे बचनि जे लाइ पाण महिनत करे ऐं कमाए उन्हनि खे खाराए थो ऐं उन्हनि छोकिरनि खे माशाअल्लाह माशाअल्लाह उन्हनि खे पढ़ाए बि थो। ऐं हिन जा छोकिरा जेके पुट ऐं फर्ज़ंद आहिनि ॾाढा बहितरीन आहिनि। उन्हनि हाणे बाक़ाइदे इम्तिहान में पास कया आहिनि, जंहिंमें असां उन्हनि जी भरपूर मदद कई आहे ऐं इंशाअल्लाह पुलिस में हिन जी असां मदद कई आहे ऐं पीपल्स पार्टी खे जॾहिं उहे नाला घुरिया विया हुआ त मां हिन जे पुट जो नालो उन्हनि खे मोकिलियो आहे। त इंशाअल्लाह जॾहिं बि ॾिनो मिलंदियूं त मां सम्झां थो त हिनखे उते जेको आहे हिन जे फर्ज़नि खे उहो रोज़गार मिली वेंदो। सो मां इहो ई चवंदुसि त कहिड़े माण्हुनि जी मान ऐं शान आर्ट काउंसिल ॾिए थी
इहो तमाम आर्ट काउंसिल के उहदेदारनि के जंहिंमें जनाब अब्दुल सत्तार भावड़ साहब ऐं पूरी उनजी टीम छाकाणि जावेद साहब ॻोल्हे को उथी वियो आहे कुझु दोस्त मुड़ी ॻाल्हि कनि पिया पर असां सभु पाण में खीर खट आहियूं कंहिं बि हिसाब सां असांखे का बि सुठी कान्हे जंहिंजी बार बार मुश्ताक साहब वज़ाहत कई आहे त असां पाण में हिकु आहियूं किन माण्हुनि खे इहो मौक़ो मिले पियो त खामखा उन ॻाल्हियुनि खे उछालनि पिया ऐं उन ॻाल्हियुनि खे ग़लति रंग ॾेई करे पेश कनि पिया पर असां पाण में भाइर आहियूं भाइर रहंदासीं ऐं घर में बि ॿ भाॼा हूंदा आहिनि ॿ भाइर हूंदा आहिनि त उहे बि ठाहियल आहिनि वरी साॻियो ई उहो खीर कट थी ईंदा आहिनि त हीउ बि असांजो आर्ट काउंसिल हिकिड़ो घरु आहे ऐं उन में जेकॾहिं असां में थोरा घणा इख़्तिलाफ़ आहे त उहो ख़तमु थी विया आहिनि ऐं असां सभु पाण में भाइर आहियूं तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी महिरबानी सलाम अलैकुम या अली मदद बड़ी मेहरबानी पंडित साहब ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि नावेल आर्टिस्ट राइटर ऐं डायरेक्टर मोहतरम रोशन शेख साहब खे दमोचन ऐं कुर्बान शेख जे हवाले सां पंहिंजा वीचार पेश कनि रोशन अली शेख साहब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फतेह स्टेज ते वेठल साहिब रिहान समेत सभई मान वारी शख्सियतूं एक मुंहिंजे साम्हूं वेठल अदाकार शाइर लेखक आर्ट काउंसिल जा मेंबर ॿिया ॿाहिरां तयार महिमान अस्सलाम वालेकुम या अली मदद जी लतीफ़ पंहिंजे नाले जीअं दोस्तनि तां करे ते कई आयल महिमाननि तां कुर्बान थींदड़ कुर्बान अली शेख फनी सफ़र जो उहो पांधेड़ो आहे जेको पंहिंजे विक बस ऐं ॼाण आहे हिन सफ़र में हमेशह ॻोल्हींदो थो रहे उहो कॾहिं बि चुप करे वेठो कोन्हे को जेकॾहिं ड्रामा न पिया थियनि त पोइ टेली फिल्मुनि में मसरूफ़ आहे पर जेकॾहिं ड्रामे जो मौक़ो थो मिले ड्रामो बि करे थो इंतिहाई सुठो इंसान वरी शख़्सियत जो मालिक असुल में असांजे हिन मिटीअ जी इहा ख़ूबी आहे त जेकॾहिं को फन सां को माण्हू इश्क करे थो त पोइ उहो इश्क ईअं थो करे जीअं सुहिणीअ वेर सां कयो पोइ फनी ॼाण जो घड़ो कचो आहे या पको आहे उहो हिन फनी सफ़र जे दरिया में लही थो पए पोइ वञी टोड़ थो निभाए इहा हिन मिटीअ जी ख़ुशबू आहे इहा सुन धरतीअ जे माण्हुनि में ख़ासि तौर ते आहे ॿार वञूं था त तेसीं ताईं फन में पेर नथा पाइनि जेसीं ताईं का किथां कंहिं इदारे खां ट्रेनिंग नथा वठनि पर इहो इश्क आहे जेको पोइ ॼाण थोरी आहे वधीक आहे घणी आहे लही थो पए माण्हू बहरहाल मुंहिंजी दुआ आहे त क़ुर्बान खे अलाह साईं हयाती ॾे ऐं हिन फन जे बहर मां हुनखे अञा वधीक ॼाण जा मोती चूंडण जी सलाहियत ॾे त जीअं हू सुठा ड्रामा ऐं सुठियूं फिल्मूं ठाहे सघे महिरबानी ऐं हाणे असां वटि मोज़िस सीनियर महिमान वेठो आहे सूफ़ी रागी उस्ताद इमदाद अली हैदरी साहब की गुज़ारिश है त वो जन मुख्तसर पंहिंजा वीचार पेश कनि कुर्बान शेख जे हवाले सां उस्ताद इमदाद अली हैदरी कौन जाने कौन जाने कौन जाने कौन जाने सैया हमारी बात बात है सैया हमारी बात हाथ मेरे जाने वे कौन जाने कौन जाने
जाने कौन जाने सैया हमारी बात ना कोई देश वतन हमारा ना कोई देश वतन हमारा ना घर नहीं महलात है ना घर नहीं महलात ना कोई नाम निशान हमारा ना कोई ना कोई नाम निशान हमारा ना मेरी कोई रात साथ ना हमें मेरी कोई रात नजफी नाम के जान गुम है नजफी नाम के जान में गुम है शाम सुबह दिन रात रात शाम सुबह दिन रात मेहरबानी।